नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। सिंध सरकार सूबे में सिरनि जे भठनि जी सर्वे करण ऐं माहौलियाती NOC लाज़मी करार ॾेई छॾियो। माहौलियात खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू अमलदारनि खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त हैदराबाद, सखर, नाबशाह, मीरपुर ख़ास ऐं लाड़काणो में सिरनि जे भठनि जी सर्वे करे रिपोर्ट पेश कनि। इस्माइल राहू चयो त सर्वे करे मालूम कयो वञे त कहिड़ियुनि डिवीज़ननि मां सिरुनि जा भठा माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। इस्माइल राहू चयो त सिरनि जे भठनि जे मालिकनि खे माहौलियात खाते खां NOC वठणी पवंदी। सूबाई वज़ीर चयो त कुझु सिरुनि जा भठा पुराणा रदी जा कपिड़ा ऐं रबड़ ऐं टायर इस्तेमाल करे माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। इस्माइल राहू चयो त सिरनि जे भठनि ते कमु कंदड़ मज़दूरनि जी सिहत ते बि घणो असरु पइजी सघे थो। सूबाई वज़ीर चयो त सिरनि जे भठनि ते का बि पाबंदी नाहे, पर उन्हनि खे माहौल दोस्त बणिजणो पवंदो। सूबाई वज़ीर चयो त शहरी इलाक़नि में क़ाइम सिरुनि जे भठनि खे ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। आबादीअ वेझो सिरुनि जे भठनि सबबि इंसानी ज़िंदगियूं, वण ॿूटा तोड़े पखी ऐं जानवर बि मुतासिर थी रहिया आहिनि। आगाह कयूं पिया। सिंध सरकार सिरुनि जे भठनि जे सर्वे करण ऐं माहौलियात NOC लाज़मी करार ॾेई छॾियो आहे। माहौलियात खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू अमलदारनि खे हिदायत जारी कंदे चयो आहे त हैदराबाद, सखर, नाबशाह, मीरपुर ख़ास ऐं लाड़काणो में सिरुनि जे भठनि जी सर्वे करे रिपोर्ट पेश कनि। इस्माइल राहू चयो त सर्वे करे मालूम कयो वञे त कहिड़े डिवीज़न में सिरुनि जा भठा माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। आगाह कयूं पिया। इस्माइल राहू चयो त सिरनि जे भठनि जी मालिकनि खे माहौलियात खाते खां NOC वठणी पवंदी। सूबाई वज़ीर चयो त कुझु सिरनि जा भठा पुराणा रदीअ जा कपिड़ा, रबड़ ऐं टायर इस्तेमाल करे माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। आगाह कयूं पिया। इस्माइल राहू चयो त सिरुनि जे भठनि ते कमु कंदड़ मज़दूरनि जी सिहत ते बि ख़राब असर पइजी रहिया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त सिरुनि जे भठनि ते का बि पाबंदी नाहे, पर उन्हनि खे माहौल दोस्त बणिजणो पवंदो। सूबाई वज़ीर जो चवणो त शहरी इलाक़नि में क़ाइम सिरुनि जे भठनि खे ॿाहिरि मुंतक़िल कई वञे। आबादीअ वेझो सिरुनि जे भठनि सबबि इंसानी ज़िंदगियूं, वण ॿूटा तोड़े पखी ऐं जानवर बि मुतासिर थी रहिया आहिनि। सिंध सरकार सूबे में सिरुनि जे भठनि जी सर्वे करण ऐं माहौलियाती NOC लाज़मी करार ॾेई छॾियो आहे। माहौलियात खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू अमलदारनि खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त हैदराबाद, सखर, नाबशाह, मीरपुर ख़ास ऐं लाड़काणो में सिरुनि जे भठनि जी सर्वे करे रिपोर्ट पेश कनि। आगाह कयूं पिया। इस्माइल राहू चयो त सर्वे करे मालूम कयो वञे त कहिड़ियुनि डिवीज़ननि में सिरनि जा भठा माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं खे। इस्माइल राहू जो चवणो त सिरुनि जे भठनि जे मालिकनि खे माहौलियात खाते खां NOC वठणी पवंदी। सूबाई वज़ीर जो चवणो त कुझु सिरुनि जा भठा पुराणा रदीअ जा कपिड़ा, रबड़ ऐं टायर इस्तेमाल करे माहौलियाती आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु हो त सिरुनि जे भठनि ते का पाबंदी नाहे, पर उन्हनि खे माहौल दोस्त बणिजणो पवंदो। सूबाई वज़ीर चयो त शहरी इलाक़नि में क़ाइम सिरुनि जे भठनि खे ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। आबादी वेझो सिरुनि जे भठनि सबबि इंसानी ज़िंदगियूं, वण ॿूटा तोड़े पखी ऐं जानवर बि मुतासिर थी रहिया आहिनि।